नशे फ़िरोज़ पैगाम पाकिस्तान मौक़ा हक़ बुनियान मरसूस की कामयाबी के 1 साल मुकम्मल थे। जो मौके थे पाक फ़ौज की हिमायत में IBA कॉलेज नशे फ़िरोज़ के उस्तादन शागिर्दन ऑफिसरन पर के पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। DC नशे फ़िरोज़ अरसलान सलीम, SSP मीर खान खोसो, प्रिंसिपल IBA तारिक अहमद निज़ामानी उस्तादन की अगवानी में रैली कढी वई। रैली में IBA जे शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद ऐं भारत मुर्दाबाद जे नारनि सां रैली अल्लाह वाले चौक ताईं पहुती। इन मौक़े ते DC नशे फ़िरोज़ अरसलान सलीम चयो त असांखे पंहिंजी फ़ौज ते फ़ख़्रु आहे जंहिं भारत सां जंग दौरान 24 कलाकनि अंदरि दुश्मन खे भरपूर जवाब ॾेई संदसि ग़ुरूर मिटी में मिलाए छॾियो आहे। SSP नशे फ़िरोज़ मीर खान खोसो चयो त भारत वॾे ग़ुरूर सां जंग शुरू कई हुई ऐं उन्हनि जो ख़्यालु हुयो त हू पाकिस्तान खे थोरे वक़्त में नुक़सानु पहुचाए छॾींदा, पर उहा संदसि भुल हुई। जो त पाक फ़ौजी सरबराह जनरल हाफ़िज़ आसिफ़ मुनीर अल्लाह अकबर जो नारो हणी जंग जो आगाज़ कयो त अल्लाह जी मदद सां पाकिस्तानी फ़ौज दुश्मन जे अहम हदनि खे निशानो बणाए दुनिया में पाकिस्तान जो मान मथां करे छॾियो आहे। इन मौक़े ते प्रिंसिपल IBA कॉलेज नशे फ़िरोज़ तारिक अहमद निज़ामानी चयो त असांजी फ़ौज बहादुर ऐं दिलेर आहे। असांखे पंहिंजी फ़ौज ते फ़ख़्रु आहे। पाकिस्तानी क़ौम हमेशह पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठी आहे ऐं बीठी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।